नादरीन, मेहरान टीवी पारां 1 दिसंबर ते सिंधी सकाफ़ती ॾियारो मल्हाइण वारे ऐलान ते सॼी सिंध जियां ख़ैरपुर बि सकाफ़ती रंगनि सां निखरी वियो आहे। सकाफ़ती ॾींहं जूं तयारियूं ऐं तक़रीबूं जारी आहिनि। इन हवाले सां पेश आहे ख़ैरपुर मां सैफ पुलपोटो जी हीअ रिपोर्ट। रहे सदा सिंधुअ जी छोली मारवड़न जी मिठड़ी बोली, रहे सदा सिंधुअ जी छोली मारवड़न जी मिठड़ी बोली। गली गली ऐं घर घर गूंजन सिंध अमर जा नारा 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 नारा। जिए सिंध जिए सिंध वारा जियन, सिंध टोपी अजरक वारा जियन। टीवी पारां 1 दिसंबर ते सिंधी सकाफ़ती ॾियारो मज़हबी भाईचारो असांजी सकाफ़त ऐं सिंधु दरिया असांजी मईशत जे सिरे हेठि मल्हाइण वारे ऐलान खां पोइ समूरी सिंध सकाफ़ती इंडलटी रंगनि सां झरकी उथी आहे। ऐं उन ई सिलसिले में अॼु ख़ैरपुर जे सिंध चिल्ड्रन अकेडमी में हिकु ख़ूबसूरत सकाफ़ती प्रोग्राम रखियो वियो आहे, जंहिंमें शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि पारां सिंधी गीतनि ते टेबलो पेश कया आहिनि। अचो त हिन प्रोग्राम में मौजूदु शागिर्द शागिर्दाणियूं उस्ताद ऐं आयल महिमाननि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां छा चवणु आहे। ॾियारो असां मल्हाए रहिया आहियूं, उन जा इलाही मक़सद आहिनि। पहिरियों मक़सदु इहो आहे त असां ॿारनि जूं लिकियल सलाहियतूं उजागर कयूं ऐं पंहिंजे सिंध जी तारीख़ तमदुन ऐं सकाफ़त खां पूरी दुनिया खे आगाह कयूं। सिंधी उहा क़ौम आहे जंहिं वटि मज़हबी रवादारी बे इंतिहा आहे ऐं सिंधी क़ौम अॼु ॾींहं ताईं कंहिं हमलो कोन कयो आहे। हमेशह पंहिंजो हमले खे बचायो अथई, पर कॾहिं हुन अॻिराई कोन कई आहे। ख़ासि तौर ते असांजो जेको सिंधु दरियाउ आहे उहो जितां शुरू थो थिए, उहा जेका कतार अरबी समुंड ताईं वञी पुॼे थी, उहे सभु हिक ॿिए सां जुड़ियल आहिनि ऐं असां सभु सिंधी सिंधु दरिया जे पाणी ते पलजूं था। इन करे ही ॾियारो हिन मौक़े ते इहो पैगाम बि ॾिए थो त असां सिंध ते को बि धाड़ो क़बूल न कंदासीं। ऐं ॿियो हीउ जेको मेलो असां कयूं था, असां ॿारनि खे पंहिंजी सकाफ़त खां उजागर कयूं था त जीअं दुनिया में ॿार वञी करे पंहिंजी सकाफ़त उजागर कनि ऐं दुनिया जे ॿारनि सां कुलो कुल में मिलाए करे बीहनि। त कल्चर डे इहा असांजे वॾनि खां मिलियल आहे। कल्चर जेको आहे क़ौमुनि जो हूंदो आहे। क़ौमूं उहे ई तरक़ी कंदियूं आहिनि जेके पंहिंजे कल्चर खे फॉलो कंदियूं आहिनि। तव्हां जंहिं बि मुल्क ॾिसो, तरक़ी याफ़्ता मुल्क ॾिसो, उहे किथे बि पहुतल आहिनि, पर उहे पंहिंजे कॾहिं बि कल्चर खे न आहिनि विसारींदियूं। मां तक़रीबन चाइना में 6 साल गुज़ारिया आहिनि, पर उहो हिन वक़्तु बि जेको मानी खाईंदा आहिनि या चांवर खाईंदा आहिनि त उहे चॉपस्टिक यूज़ कंदा आहिनि, जेके ख्वाइश चवनि पिया। त ॾिसो त जॾहिं चीन एतिरो पुराणो पंहिंजो कल्चर न आहे विसारियो, सऊदी अरब तव्हां वञो, UAE वञो, त हुननि खे पंहिंजो जेको कल्चरल ड्रेस आहे उहे वॾनि वॾनि इवेंटनि में पंहिंजो उहा ई कल्चरल ड्रेस पाए पिया वञनि जेके अरब आहिनि। त उअं ई असांखे पंहिंजे वॾनि जे तरफ़ां हे अजरक जेको इंतिहाई ख़ूबसूरत आहे। तव्हां जंहिं बि मुल्क वञो, असां पंहिंजे दोस्तनि खे जॾहिं अजरक पाराईंदा आहियूं, जेके हिते ॿाहिरि मुल्क खां मुख़्तलिफ़ सफ़ीर आया आहिनि, जापान जो काउंसल जनरल असां वटि आयो हुयो, असां जॾहिं हुनखे अजरक ॾिनोसीं त उहो तमामु घणा ख़ुशि थिया। त इहे आहे जेका असांजी सुञाणप आहे सकाफ़त या पंहिंजे मसइलनि वसीलनि जी मालिकीअ जा जेके ॾींहं ई मल्हाइजी रहिया आहिनि, त इन सां गॾोगॾु नए नस्ल में शऊर पिणु अचे थो। नज़र में इहे शयूं थियणु खपनि त जीअं असां पंहिंजी सकाफ़त खे उजागर कयूं ऐं इहे हर साल जीअं असांजा सिंध चिल्ड्रन अकेडमी वारा अरेंज कंदा रहंदा आहिनि प्रोग्राम, इहो थियणु खपे। इहा तमामु सुठी ॻाल्हि आहे ऐं इहो इन सां असांजो दुनिया में ऐं मुल्की लेवल ते असांजो सुठो पॉज़िटिव इमेज वेंदो। मुंहिंजो अॼु जे ॾींहं ते इहो पैगाम आहे त जेको दरिया सिंध ते केनालनि जे हवाले सां जेको खाट हणी पंजाब जो रेगिस्तान आबाद कयो थो वञे, कहिड़ी लेवल ते कयो थो वञे। छा असांजा सिंध जा नुमाइंदा सुतल पिया आहिनि जो असांजी पाणी जी विरासत जेका आहे पंजाब तरफ़ मोड़ी थी वञे ऐं 2 केनाल रुख मोड़े ओॾे कया था वञनि? छा ओॾे माण्हू रहनि था? सिंध जी जेका सालनि जी तहज़ीब आहे, छा उते माण्हू नथा रहनि? सिंध पहिरियां हुई, हिंद बाद में हुई। हाणे सिंध जो नालो धीरे धीरे मिटंदो थो वञे। हिते जा वसीलनि ते ॿाहिरनि माण्हुनि क़ाबिज़ कयो आहे। तमामु घणी ख़ुशी थी थिए। पंहिंजी सकाफ़त खे अॻिते वधाइण हर कंहिं जो फ़र्ज़ बि आहे ऐं हर कंहिं जी जेका आहे उहो दिलि बि हूंदी आहे त असांजी सकाफ़त पूरी दुनिया में हर हिकु जॻह ते ज़ाहिर थिए। असांखे बेशक फ़ख़्रु आहे त असां सिंधी आहियूं ऐं अगरि असांजी सिंध इंटरनेशनली हर हिकु जॻह ते ज़ाहिर थिए थी त इहा त तमामु वॾे फ़ख़्र जी ॻाल्हि आहे ऐं तमामु ख़ुशी बि थींदी आहे। असां जेको आहे टेबलो तयारु करायासीं ऐं काफ़ी टाइम असां ॿारनि जी इहा तयारी कराईसीं ऐं ॿार तमामु घणो ख़ुशि हुया ऐं ज़ाहिर आहे अॼु हुननि जो कल्चर डे हुयो त ईद वांगुरु फील पिया कनि ऐं जेका असांजी महिनत जेको हले पई ॿारनि सां गॾु टीचर्स जी बि ॿारनि जी बि, ऐं अॼु उहो ॾींहुं अची वियो त ज़ाहिर आहे ॿारनि जी परफॉर्मेंस जेका अॻियां तव्हांजे आई ऐं मतिलबु ॾाढो ख़ुशि आहियूं असां बि त असां जेका महिनत कईसीं त ॿारनि सुठी परफॉर्मेंस कई। कैमरामैन ताहिर अहमद सां गॾु सैफ पुलपोटो, मेहरान टीवी, ख़ैरपुर।